वेठा राग दा हलायूं, वेठा गाना दा हलायूं, वेठा फिल्मा दा हलायूं। ऐं असांजा नौजवान वेठा उघाड़ियूं उघाड़ियूं नंगियूं नंगियूं फिल्मा पिया ॾिसनि, परायनि मायुनि जूं नंगियूं तस्वीरां पिया ॾिसनि। हर शइ जी हर माण्हूअ खे ख़बर आहे त हे गुनाह आहे, हे सवाब आहे, ही हलाल आहे, ही हराम आहे, ही जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे। पोइ बि कोई रब जो डपु न आहे, कोई ख़ौफ़ न आहे, का परवाह न आहे। इहो असांखे वॾे मां वॾो तबाह कयो आहे त हिन टच मोबाइलनि तबाह कयो आहे। जो असां ॾींहुं राति हिन टच मोबाइल में राग गाना साज़ हलाए हलाए पंहिंजनि दिलनि खे मुर्दा करे छॾियो आहे। ॾींहुं राति बदनज़री करियूं था, ड्रामनि में पढ़ायूं मायूं था ॾिसूं, टिकटॉक जूं वीडियोज़ पिया ॾिसूं, सोशल मीडिया ते इंटरनेट ते वेठा उघाड़ा फिल्मा पिया ॾिसूं। तॾहिं असांजी दिलि खे कटु चढ़ी वई आहे, असांजी दिलि ख़राब थी वई आहे। तॾहिं असांखे दीन नथो वणे, इस्लाम नथो वणे, क़ुरान मजीद नथो वणे। हक़ीक़त इहा आहे त वाइज़ करे करे थकी पिया आहियूं, पर अलाए छा थियो आहे मुस्लमाननि खे, जो मुस्लमान राग खां पाण खे बचाइण लाइ तयार ई न आहे, पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त करण लाइ तयार ई न आहिनि। इनखे त गुनाह ई नथा सम्झनि। वॾी ॻाल्हि त इहा आहे। हिकिड़ो मूंखे चइबो चई साईं राग कहिड़ो आहे गुनाह, राग त रूह जी राहत आहे। मां चयोमांसि चरिया रूह जी राहत जेकॾहिं राग हुजे हा त मास्टर मंज़ूर हेॾो वॾो रागींदड़ पाण खे पाण बंगले में पंहिंजी फ्लैट में पाण खे गोली हणी मारे न हा, ख़ुदकशी न करे हा। इतो मालूम थियो राग में बेचैनी आहे, राग में परेशानी आहे, राग में ग़मगीनी आहे। जो मास्टर मंज़ूर जहिड़ो हेॾो वॾो रागींदड़ एॾो ज़िंदगीअ में मायूस ऐं ग़मगीन थियो जो पाण खे पाण गोली हणी ख़ुदकशी करे पाण खे जहन्नम रसीद करे छॾे। मुंहिंजा अज़ीज़ो किनो आहे राग? चओ चो राग वॾे आवाज़ सां जो। मां हीअं लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहियां त एॾो पाखानू पलीत न आहे, एॾो पेशाब पलीत न आहे जेॾो राग पलीत आहे। एॾो गदह जो गोश्त हराम न आहे, एॾो कुते जो गोश्त हराम न आहे जेॾो राग हराम आहे। ऐं असांजा मुस्लमान ॾींहुं राति ट्रैक्टरनि में, सूज़किन में, गाॾियुनि में, पिछाड़ी मोटर साइकिलनि में बि MP3 हणी वतन था राग हलाईंदा। ख़ुदा जा बानो कुझु सोचो, हरू भरू पाण खे तबाह ऐं बर्बाद कयो अथव राग में। नबी साईं जहिड़ी हस्ती सुणो साईं फरमाए थो मां दुनिया जी जान में आयो ई न जे लाइ जो राग जे आवाज़ खे ख़त्म कयां। अन अतुल वल क़ुरान साईं जन फरमायो मां रहमत ऐं बरकत नूरानियत वारे क़ुरान मजीद जे आवाज़ खे आम कयां। अॼु मुस्लमान सॾाइण वारा क़ुरान शरीफ़ खे वीचारे खे बंदि कयूं वेठा आहिनि, राग खे हलायूं वेठा आहिनि जिथे किथे। मको जॾहिं फतह थियो नबी साईं जन हज़रत अली खे फरमायो अली वारो कर टे कम करे आ। कहिड़ा साईं टे कम? नबी साईं फरमायो पहिरियों वञ काबे में जेके बि बुत पिया आहिनि उहे ड्राए, ऐं नंबर 2 ते जेके बि क़बरूं गैर शरई अंदाज़ में थियूं पियूं उन्हनि खे शरीयत मुताबिक़ बणाए, ऐं नंबर 3 ते जेके बि साज़ ऐं राग जा सामान आहिनि उहे खणी आ त मां मोहम्मद करीम पाण हथनि सां उन्हनि खे टुकर कयां। छो त दुनिया वारनि खे मां मोहम्मद करीम इन किने आवाज़ खां, इन ख़राब आवाज़ खां, इन अल्लाह जे लानत वारे आवाज़ खां, इन दिलि जी बेचैनी वारे आवाज़ खां निजात ॾिरायां। सभिनी खे रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारे ख़ुशीअ वारे आवाज़ क़ुरान शरीफ़ वारे आवाज़ खे आम कयां, सभिनि जे कननि ताईं क़ुरान शरीफ़ जे आवाज़ खे पहुचायां। साईं जन फरमायो तव्हां त दुनिया में बि क़ुरान जे सदके
कुरान जा आशिक कुरान जा परवाना आबाद थी वञनि आखिरत में भी अल्लाह ताला इन कुरान जी मोहब्बत जे करे कुरान सां प्यार करण जे करे कुरान शरीफ सां निभाइण जे करे रब साईं उन्हनि जे लाइ जन्नत में फैसला करे छॾे जन्नती बणाए छॾे जहन्नम जी बाहि खां बचाए अदाए कुरान शरीफ असांखे जहन्नम जी बाहि खां बचाइण हुआ कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनकज़कुम मिनहा अल्लाह फरमायो पहिरियों माण्हू राग जे करे साज़न जे करे गानन जे करे शिरक जे करे बिदअत जे करे कुफर जे करे जहन्नम जे तरफ वञी रहिया ऐं अल्लाह फरमायो मुंहिंजे प्यारे नबी मुझे सोने नबी मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम अजी कुरान शरीफ जूं लोलियूं ॾिनियूं कुरान जी तिलावत कई लितुखरिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर कुरान जी बरकत सां कुरान जे वाइज़ सां कुरान जे नूर सां माण्हुनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाईंदो वियो अबू बकर सिद्दीक पहिरियों जहन्नम वारे रस्ते ते हली रहियो कुरान शरीफ जे ॿुधण खां बाद में कलमो भरे मुसलमान थी हाँ जहन्नम जी बाहि खां बची जन्नत जो वारिस ऐं मालिक बणियो उमर फारूक पहिरियों जहन्नम वारे रस्ते ते अल्लाह ताला कुरान शरीफ जे ॿुधण खां बाद में कलमो नसीब फरमाए हज़रत उमर फारूक के जन्नत जो वारिस ऐं मालिक बणायो उस्मान गनी भी कुरान मजीद ॿुधी जन्नत जो वारिस ऐं मालिक बणजी वियो अली उल मुर्तज़ा कुरान मजीद ॿुधी जन्नत जो वारिस ऐं मालिक बणजी वियो ओ मुझा अजीजो मुझा भाइरो हजरत बिलाल हजरत सुहेब हजरत अम्मार हाँ ये सब नबी से जी जुबान मुबारक मां सवाल को साहबा कुरान जी तिलावत ॿुधंदा विया हाँ पाण खे नेक बणाईंदा विया पाण खे नमाज़ी बणाईंदा विया पाण खे कुरान जो आशिक बणाईंदा विया सब कुरान जा हाफ़िज़ बणिया सब कुरान जा आलम बणिया सब कुरान जा परवाना बणिया सबने कुरान मजीद के जीअ में जायो ने हो कुरान मजीद के साह में सांभो हाँ कुरान शरीफ जे चहे जिंदगी गुजारे विया अल्लाह फरमायो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा अल्लाह फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु सवाल खुसाबा कुरान मजीद ॿुधंदा विया जीअ में कुरान शरीफ के जायो ॾींदा विया अल्लाह फरमायो पाण खे कुरान मजीद जे मुताबिक़ बणायो प्यारे नबी मोहम्मद करीम जा सच्चा आशिक ऐं परवाना बणजी विया पाण खे गुनाहन खां परे कयो ऐं नेकोकार बणिया मां अल्लाह कुरान मजीद में उन्हनि खे सर्टिफिकेट ॾेई थो छॾिया रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अल्लाह फरमायो मां रब्बिन खां राज़ी आहियां ऐं कुरान ऐं प्यारे नबी मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ जे सदके इन्हनि जूं क़बरूं में बिश्त जो बाग बणायो आहिनि त आख़िरत में भी इन्हनि जा सोन जा बंगला बिश्त में तैयार आहिनि नबी साईं फरमायो मेराज वारी रात जॾहिं मां बिश्त जो चकर ॾिनमि
साईं फरमायो जॾहिं मां बिश्त घुमण वियुमि पंहिंजो बंगलो ॾिठमि पंहिंजे बंगले सां गॾु 4 बंगला ॿिया बि ॾिठमि चौ तरफ़ साईं फरमायो मां पुछा कयुमि त हे कंहिंजा बंगला आहिनि मुझे आका साईं फरमायो मुझे दिल में ख्याल पैदा थियो कि नबियन जा बंगला होंदा मुझे भिक में एक पैगंबरन जा बंगला होंदा एक रसूलन जा बंगला होंदा मां पुछा कि मो जिब्राइल अमीन एक जो बंगलो आ चई साईं अबू बकर सिद्दीक जो बंगलो आ एक जो बंगलो आ चई साईं उमर फारूक जो बंगलो आ एक जो बंगलो आ चई साईं उस्मान गनी जो बंगलो आ एक जो बंगलो आ चई अली मुर्तजा जो बंगलो आ साईं फरमायो वरी मां बिश्त में चक्कर लगायम हाँ हजरत बिलाल जो बंगलो ॾिठुम हजरत अम्मार जो बंगलो ॾिठुम ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो कुरान शरीफ जे सदके नबी जी गुलामीअ जे करे अल्लाह ताला उन्हनि खे एॾो त दुनिया में भी आबाद ऐं शादाब रखो इज़्ज़त ईमान ऐं शान नसीब फरमायो जो अल्लाह ताला सर्टिफिकेट ॾेई छॾियो रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु कुरान जी ताबेदारीअ जे करे हज़ूर जी फरमा बरदारी जे करे आखिरत में भी अल्लाह ताला उन्हनि जे लाइ आराम ऐं फरहत ऐं सुकून ऐं जन्नत जो ऐलान फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। अञा वरी आवाज़ सां अज़ीज़ो मेहरबानी करे पाण खे हिन क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो मेहरबानी करे हिन जा सच्चा आशिक़ थियो हिन जा सच्चा परवाना थियो जियां नबी साईं जा साहब हिन क़ुरान जा परवाना है जियां साहब अहल बैत क़ुरान जा परवाना ईअं पाण खे आशिक़ कयो हिन सां सच्चा थियो हे ॿुधी क़ुरान शरीफ़ ॿुधी वरी राग न ॿुधो चओ न ॿुधंदा हा क़ुरान शरीफ़ ॿुधी वरी गाना न हलायो कुरान शरीफ जी ज़ियारत करे वरी ड्रामा न हलायो छो था अखियूं पलीद कयो छो था कन पलीद कयो छो था दिल पलीद कयो राग जे ॿुधण सां कन पलीद थींदा आहिनि दिल पलीद थींदी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो बद नज़रीअ सां अखियूं ख़राब थींदियूं आहिनि दिल बीमार थींदी आहे ओ मुंहिंजा भाइरो दिल मुर्दा थींदी आहे मां अॼु तव्हां सभिनी खे मुदबाना गुज़ारिश करण आयो आहियां सभिनी तव्हांखे मिंथे मेड़ करण आयो आहियां अल्लाह जो वास्तो अथव संभालियो बान सियाणा थियो मेहरबानी करे पंहिंजनि ज़िंदगियुनि में क़ुरान शरीफ जी तिलावत जो एतमाम कयो पंहिंजनि ज़िंदगियुनि में नमाज जे पढ़ण जो शौक़ ऐं ज़ौक़ पैदा कयो पंहिंजनि ज़िंदगियुनि में दुनिया वारीअ में नबी साईं जी सूरत पैदा करण जी कोशिश कयो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالًا फहदा ववजदक आइलन फअगना فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر
वम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस। फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। फरमाए मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने कुरान। अजुमा ताके मिंथ तो क्या, अजुमा मेर तो क्या, अजुमा गुजारिश तो क्या। वाइज़ बुद्धि बुद्धि मौलवी थिया, मेहरबानी करे नेक थियो, मेहरबानी करे निमाजी थियो, मेहरबानी करे कुरान जा आशिक थियो, मेहरबानी करे इन टच मोबाइल जी गलत इस्तेमाल को पाण के बचायो। न ॾिसो ड्रामा, न ॾिसो फिल्मूं, न ॾिसो बेहयाई बुछड़ाई वारा प्रोग्राम। बर्बाद न कयो, पाण खे तबाह न कयो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजा दोस्तो, मां सभिनी खे तव्हांखे अॼु झोल फैलाइण आयो थो मां। मेहरबानी करे सियाणा थी वञो, जल्दी नेक थियो, जल्दी निमाज़ी थियो, जल्दी पंहिंजो रब परचायो, पंहिंजो रब रीझायो, पंहिंजे रब जी मस्जिदनि खे आबाद कयो, घरनि खे आबाद कयो। खुदा जो वास्तो तो सच्चा थियो कुरान शरीफ़ सां, सच्चा थियो अल्लाह साईं सां, सच्चा थियो रसूलुल्लाह सां, सच्चा थियो दीन इस्लाम सां, कूड़ा न थियो।